तो बाबा साईं वटि आया, हुन ॻाल्हि कई त बाबो साईं फ़क़ीर साईं वेठो मैखाने में। असां जीअं अची सलाम वरायोसीं, पाण उथी असां मिलियो ऐं असां हुनखे चयोसीं साईं असां थोरो कम लाइ आया आहियूं। त पाण चयूं हुकुम करियो। असांखे काठी ॿ खपनि थियूं काम जे लाइ, घर ठही पिया आहिनि हुनजे लाइ। त पाण फरमाईंदा आहियूं अॼु मौला अली जी कीअं अहिड़ी कैफ़ियत में वेठी हुयूं, ख़ुदा जी ज़ात गवाह जे करे मूंखां एकड़ ॿनी जो चयो आहे त अॼु मूंखे लिखी ॾे त आउं तव्हांखे उहो बि लिखी ॾियां। हुननि चयो त असां हिक ॿिए खे बि ॾिठोसीं पीउ पुटु पाण खे, त अॼु फ़क़ीर साईं उन कैफ़ियत में वाक़ई हुआ। जेका ॻाल्हि करे रहिया हुआ उहा ॻाल्हि न हुई, उहा हक़ीक़त हुई। बाबा साईं कंहिं ॿकर मंगियो, कंहिं घेटो मंगियो, कंहिं छेलो मंगियो, जंहिं बि अची मौला अली जे नाले ते, इमाम जे नाले ते सदा आई, माण्हुनि खे ख़बर पइजी वेंदी त हिन फ़क़ीर वटि वञी हीअ ॻाल्हि कंदासूं त असांजो सुवालु ज़रूरु पूरो थी वेंदो। त बाबा साईं जेको चवंदो उनखे ॾेई छॾींदो। भले फ़क़ीर सिफ़त इंसान हो, पाण जेका इहे कीअं मल्हाए असां बि उन जान छॾण खां पोइ उन रवायत खे बरक़रार रखियोसीं ऐं हर महीने जी एकी हिते ॾींहं जो ऐं 17 रुपए कई उस्ताद जवान हिन पेंडाल में अचण ते भलीकार चऊं था। सो इहा फ़क़ीर साहिब जी ॻाल्हियूं, ॿियूं बि ॻाल्हियूं घणियूं आहिनि, जेकॾहिं घणियूं साराह कंदासूं त हर को चवंदो पंहिंजे पीउ जी साराह वेठो करे, पर हक़ीक़त जेका आहे सा हक़ीक़त हूंदी आहे। इहे ॿ लफ़्ज़ चई ऐं पंहिंजी जाइ वठंदुसि। उन खां पोइ असांजा सूफ़ी फ़नकार वेठा आहिनि ऐं सभ खां पहिरियों आउं उस्ताद समाणे खे चवंदुसि त ॿ ॿोल ॿुधाए, हुन खां पोइ गाज़ी ॿ ॿोल ॿुधाए। महिरबानी।